सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मूसा के झुकाइण नामुमकिन आहे नवाब खान। जॾहिं हू दरिया खान जी नथो ॿुधे असांजी किथां ॿुधंदो? जेकॾहिं न झुकंदो न त पोइ मरंदो सूबेदार। हींअर वक़्तु आहे, जेकॾहिं तव्हां हुकुम कयो न त मूसा खे मारे लाश गुम करे छॾियो। मूसा मारिजी वियो न त पोइ मुंहिंजे घर जी इज़त कॾहिं बि वापसि न ईंदी। इहो ज़िंदा आहे त मूंखे अञा आसरो आहे। जंहिं ॾींहुं मां पंहिंजे घर जी इज़त खे वापसि आणींदुसि न उहो ॾींहुं मूसा जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। भला तव्हांखे अंदाज़ो हूंदो त मूसा हुनखे कंहिंजी पनाह में रखियो आहे? मुंहिंजा अंदाज़ा मूसा जी सोचनि ताईं कॾहिं बि नथा पहुची सघनि। हेॾी इहा ख़बर हुजे हा न त हिन वक़्तु ताईं मूसा ज़िंदा न हुजे हा। मूसा खे मां घणो वक़्तु लिकाए नथो सघां। जेतिरो जल्दी थी सघे उनजो बिलो कयो नवाब खान। मूसा जे पोयां पोइवारी करण वारो केरु आहे जंहिंमां तूं ख़ौफ़ज़दा आहीं? हिकिड़ो दरिया खान हुयो, हुनखे बि मां लाक़ब कराए छॾियो। मूसा ऐं सजावल जे विच में दुश्मनी आहे, हिन करे सजावल विच में कोन्हे। बाक़ी रहियो बहावल, इहो कोर्ट कचहरियुनि ऐं पेशियुनि खां अणवाक़ुफ़ आहे। पोइ बाक़ी कहिड़ो आहे जेका तोखे ख़ौफ़ थो थिए? छा मूसा खे छॾाइण जे लाइ मलाइका ईंदा? आख़िर मां हुनखे केतिरो पंहिंजे क्वार्टर में लिकाईंदुसि जेसीं ताईं मूसा हार नथो मिले। भला मूसा खे मां तव्हांजे हवाले कयां? सिर्फ़ु वॾी सब्र कर, पोइ हिन बारे में सोचूं। ठीकु आहे नवाब खान, मां वॾी सब्र कयां थो, पर 3 ॾींहं हुनजो बिलो करे छॾियो। अदी तूं मीर जे घर जा चक्कर हणण छॾे ॾे, छो जो कुझु ॾींहंनि जो महिमान आहे। अदा तुंहिंजो थियो आहे दिमाग़ ख़राब। जेकॾहिं तूं मीर खे मारींदे छा तूं ज़िंदा रहंदे? तुझो अकुल खां कम वठ आशू। मता रेस जे चवण ते खून कंदो वती। मां खून नथो कयां, पर सरकार जा माण्हू हुन जे पोयां आहिनि। उन्हनि माण्हुनि मां रेस जे लाइ तूं ख़ासि बणिजी वियो आहीं, बाक़ी सभु माण्हू तुंहिंजे पोयां आहिनि। जेकॾहिं तूं मीर खां पासीरो थी वेंदे न त पोइ केरु आहे मीर खे मारण जे लाइ? अदी जिन जे अॻियां मां आहियां न ऐं मां पासीरो थियुसि न त उहे पोइ मुंहिंजे अॻियां अची मीर खे लेटाए विझंदा। आशू जेकॾहिं मीर खे केर बि मारे थो न भली वञी मारे, पर तूं रेस जे चवण ते इहो ज़ुल्म कॾहिं बि न कजांइ। अदी मीर त मरंदो ऐं इहो ज़ुल्म थींदो, ऐं गोली मां हणां या को ॿियो हणे, पोइ कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? अदा फ़र्क़ु पवे थो। जेकॾहिं तूं मीर जो साथ ॾींदे न त मीर जे मथां को बि गोली नथो हलाए सघे। ठीकु आहे, पोइ चओ मीर खे त मुंहिंजे दर ते हली अचे ऐं मूंखां माफ़ी घुरे, पोइ मां मीर जो साथ ॾियण लाइ तयारु आहियां। अदा मीर जो ॾोही तूं आहीं, हुननि जे घर में घिड़ी मीर खे ॿधी अचण वारो तूं आहीं, ऐं माफ़ी वरी मीर तोखां घुरे। मीर ईअं कॾहिं बि कोन कंदो। पोइ मरंदो। मूंखे हुनजी का बि मदद करण जी ज़रूरत न आहे। मूमल हे जेसिताईं नुक़सान न खाईंदो न तेसिताईं ही कोन मोड़ंदो। तो अॼु ताणी मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन नाहे कयो, इन करे मां ख़ामोश रहियसि। पर सारा जेका मरी खपी वई, उन वीचारी जा त हॾाई करी आहे। हाणे हुनजी ॻाल्हि करण मां कहिड़ो फ़ाइदो मिलियो? मुंहिंजी न्याणी जो को बि ॾोहो कोन हुयो। उनखे बेवकूफ़ बनाइण वारी तुंहिंजी भेण हक़नज़ादी हुई। तूं बची जाए त सही मेरू, पर सारा का ॿार त कोन हुई जंहिंखे बेवकूफ़ बनायो। हाँ लाला ऐं हक़नज़ादी वज़ीर जो पलांद कयो आहे तोखां। हाणे हू तोखे मारण था चाहिनि। खणी तूं मुंहिंजी ज़ुबान ते एतबार न करी, पर हक़ीक़त इहा ई आहे। खणी जो इहा हक़ीक़त बि हुजे मेरू, ऐं जेकॾहिं मूंखे उन्हनि ते बहाना बि शक पियो न, ॿई मुअल हूंदई। ऐं यकीन ॼाण त उन्हनि जे मथां को बि रहम कोन
ॿुधाईंदुसि। इहा हक़ीक़त तुंहिंजे साम्हूं तॾहिं ईंदी जॾहिं इन जे बारे में तूं जांच कंदे। बसि एतिरो सोच त जंहिं राति सारा घर खां ॿाहिरि थी निकिरे ऐं तोखे हकमज़ादी थिए थी जॻाए, तूं घर खां ॿाहिरि वञी थो ऐं सारा मस घिटी में पहुती आहे। ऐं इन खां त साफ़ ज़ाहिर आहे तुंहिंजी भेण सारा खे पाण ॿाहिरि मोकिले थी ऐं अची तोखे वरी जाॻाए थी। जेकॾहिं हू चाहे हा न त सारा खे घर खां ॿाहिरि ई वञणु न ॾे हा, पर तुंहिंजी भेण तोखे बदनाम करे तुंहिंजे हथां तुंहिंजी धीउ खे माराए छॾी। पर तुंहिंजियूं अखियूं पूरियल आहिनि इन हक़ीक़त खे कॾहिं बि कोन सम्झंदे। मेरू सच थी चए, इहो पंचायत सही आहे। इहा हक़ीक़त आहे त अदी ऐं लाला मुंहिंजो हमदर्द हासिल करे मूंखे मारण त चाहिनि था। हक़ीक़त आहे इहा। बाबा मूसा जी का खबर पई? न मां, खबर ई कान थी पए त मूसा खे पुलिस अलाए काॾे गुम करे छॾियो आहे। ज़ाहिर ई नथी करेसि। बाबा छा थो सम्झी त नवाब खान मूसा खे माराए त न छॾींदो? नवाब खान त पूरो ज़ोर लाईंदो, पर हुन सां मूसा जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे विधीसीं त पोइ नवाब खान ऐं सूबेदार मूसा जे वार खे बि तओ नथा ॾेई सघनि। वध में धा इहो कंदा मूसा ते कूड़ा केस आहिनि, उनखे चालान करे जेल मोकिले सघनि था। जॾहिं बाबा मूसा खे जेल थी वियो न त बि 3-4 साल अंदर हूंदो। कूड़नि केसनि में असां बि मूसा खे सज़ा ॾियण त कोन ॾींदासीं। 2 हाज़िरिन में मां पाण ई ज़मानत ते आज़ाद कराईंदोसांसि। खुदा करे बाबा त ईअं ई थिए। सूबेदार नवाब खान जो ख़ासि चमचो आहे, पर जे सूबेदार बदिली थी वञे ऐं उन जी जॻह ते ॿियो केरु अची वञे न त पोइ नाहक ज़ुल्म बि असांजे मथां न थींदा। पर हिनमहिल इहो सूबेदार नवाब खान जो वेहारियल गुॾो आहे। जीअं न हुनखे नवाब खान चवे थो तीअं करे थो। चोर खे चवे थो चोरी कर ऐं भाॻे खे चवे थो होशियारी कर, तुंहिंजे घर में चोर घड़ियो आहे। ॿई पासा थो विढ़े। बाबा सूबेदार हराम ते लही पियो आहे, पघार सरकारी खणे थो ऐं नौकरी नवाब खान जी करे थो। हा मां, असांजे इन मुल्क में चंद अहिड़ा ऑफिसर आहिनि जिन मुल्क जी बेड़ी बोड़े छॾी आहे। जे उहे बि साफ़ थी अचनि, असांजो मुल्क अलाए किथे वञी पुॼे। आवाज़ आशिक हजार आहिनि, असांजी यारी क़बूल कर तूं आहे। छा आहे मुआ डेडर कंहिंजे पोयां तो ट्रा करी? तोजे पोयां? तो जो चयो त बखल तूं मूंखे वड़ी थो। मां तोसां तो पाण त चयो हो बखल मां तोसां प्यार थी कया, इश्क थी कया। तो चयो हो पाण क़ुरान चयो त थी पियो। छो पर थींदो? माण्हू चवंदो ज़रूर दिलि में का ॻाल्हि हूंदी न। इहे चयो त केरु परे जो बखल खे चवे त मां तोसां इश्क थी कया आहे। मां तोसां हा मौत तोसां जाम सारो प्यार थी कया। बड़ी आसी इते जो त चैनल बधी मटाए फिरी कोन सी केबल हेडल जे केबल हेडल जे दे केबल के सी त मां तो छा वरी के आहे हाय छा है। हाय हाय मखण मरे या बचे मरना मां जो आया लो थी कभी जेकर एडो वणई थो त पो निकाह छो नथी करीस? दिल ते चवे थी तोके कच्चो खाई छड़िया। हां करे छथी सवेल हिकड़ी गाल है बल बी गाल खान पो खाई छो नथी? ओ बा हेडे बिन माण्हू जे विच में टियों माण्हू छा लाईंदो ख़बर अथई? बल पाटू हेॾा बल पाटू हेॾा इहा निकिरो हलो हलो न त तूं मूंखे सुञाणी कोन थो आहे। तूं मूंखे लपाटू हणंदे? हा छो मूंखे ॾिस तो सां मुंहिंजी थपड़ुनि जी हुजत ई न आहे का। इहे लपाट न आहे बि न हणजाए। तूं हण न लपाट पट को हलियो ईंदो जो आजा पुट हरू भरू बेइज्जती ख़राब न कर न त अरे पो तूं हणंदे मूंखे लपाट? न मां चवां थो त घणी ॻाल्हि थी वई न त छा कंदे न त भॼी जा छॾ वञा छो। मूंखे ख़बर आहे त मां जॾहिं ॿिए कंहिंसां प्यार जूं ॻाल्हियूं कंदी आहियां न त तोखे साड़ थींदो आहे। साड़? उहो बि मूंखे
हाँ तो हिन गेंडे सां प्यार जूं ॻाल्हियूं कंदी ऐं मूंखे साड़ थींदो परे थी जॾहिं बि इहो मखण मिलई न त भर में विहारे कचहरियूं कजांसि प्रदीप बावल मूसा का पोइ हाणे तुंहिंजो वारो आहे इन करे मां तोखे सुहिणी सलाह ॾियां त वञी नवाब खान सां ठाह कर। अड़े जे मां नवाब खान सां ठाह न कयां त पोइ ठाह न कंदे त पोइ मारियो वेंदे। अड़े हेॾे छा तोखे नवाब खान मोकिलियो आहे त वञी बहावल खे धमकी ॾेई अच प्रभा ॾेई चीस हाणे न बहावल कसम सां मूंखे नवाब खान कोन मोकिलियो आहे मां त तुंहिंजी भलाई लाइ आहियां। मां वञी दुश्मन जे साम्हूं झुका या भलाई जी सलाह आहे न झुक तोखे केरु थो चए झुक मुंहिंजो मक़सदु बराबर में वेही ठाह जूं ॻाल्हियूं कयो। असां ठाह कयूं या न कयूं इन बारे में अची तूं मूंखे सलाहूं न ॾे तूं मोतबर नहीं या मुंहिंजो चङो मुड़ुसु नहीं जो मूंखे तो सलाह ॾे। मूंखे त दुख थींदो न जे तोखे कुझु थी पियो न त कसम मूंखे मानी कान वणंदी आहे मां तुंहिंजे लाइ परेशान रहंदो आहियां तूं अलाए छो नथो मूं ते एतबार करी। तूं परेशान इन जे करे ही त बहावल मरे छो नथो तूं ॾींहुं राति रुगो मुंहिंजे लाइ दुआऊं बि थो करी त मरे दुफ थी वञे बहावल मरे त निभागा तूं वञी मिठाई विराई ईअं न। बावल मां तोसां पलांद लाइ घणो ई सोचियो पर हर चक्कर मोचड़ा खाधा अथमि हाणे मुंहिंजी दिलि थी चए तोसां मां पक्की दोस्ती रखां। पोइ वञी जांच करे अच त नवाब खान मूसा खे किथे कैद कर रखियो आहे। इहा जांच मां तो 2 ॾींहंनि में करे ॿुधाईंदुसि पोइ त मुंहिंजे मथां यकीन कंदे न। मूसा जी न जांच करे आए पोइ तुंहिंजे मथां पक्को भरोसो कंदो ही बहावल हल पेर ड्रा हुए वाला मुठा ठायल आ बचो हु विच में अची थो न ॿार पैसो जेको हु विच में थो अचे इन जे करे छोकिरी थोरो डिॼे थी मतिलबु ॻाल्हि तो इहो आहे त जेकॾहिं इहो वरी पए त छोकिरी अकेली थी पवंदी त ऑटोमेटिकली मुंहिंजे बारे में सोचींदी हा ॾिसो मूंखे हिते हथ रखई चई मखण चांदी मतिलबु इहो थो त छोकिरी जे दिलि में मुंहिंजे लाइ कुझु आहे हा यार हिकिड़ी ॻाल्हि आहे त इहो जेकॾहिं वरी पए त छोकिरी थींदी अकेली अच्छा अकेली थी पई त पोइ त लाच बि आहे हुनखे मुंहिंजी मञणी पवंदी करे त छा करे इहा मजबूरी हुनजी मां हुन खां फ़ाइदो वठो छो। अरे हेॾे कारा कुम इहो छो ॻाल्हाए मुआ छा केर मजबूर थी पवंदी कंहिंजी ॻाल्हि तो करे केर अकेली थींदी। ॾिसो आदी तुंहिंजे हूंदे ॿिए हंधि पे थो इश्कड़ा करे ऐं हूअं चवंदो आहे बेगुल खां सवा मां रही नथो सघां। हा दा हा चवे तो त जेकॾहिं मां सालूअ खे मारे विधुमि न त बेगुल त अकेली थी पवंदी जॾहिं माई हिकिड़ी अकेली थी पवंदी पोइ हे घर सॼो मां ॾिड़काए वेंदुमि। हा बात मुमल जी ॻाल्हि ॿुधल मां त जिन जी ॻाल्हि पियो कयां त न जिनड़ीअ जी ॻाल्हि पियो कयां मां भगा हा नालो माईअ जो खणी वरी उते ई जिनड़ी थी वई वाह डांद डोल के गाह वांगुर त खाई वञे त जंगू मुझ न असल में छा आहे तूं शादी सेब थी आई तोखे एतिरो अलाह से अकुल कोन्हो आहे सम्झ त जी अच्छा में माण्हुनि में नाला हूंदा न इहे जिननि में बि इहे ई मर्दनि मां जा साॻा ई नाला हूंदा आहिनि उहा जेके जे नाला हूंदा न इहे उहा जिनड़ी पई चए मूंखे त मखर तूं मूंखे ॾाढो वणी थो तूं मूंसां शादी कर पोइ वरी जेको ॿियो वॾो जिन हो न उहो सालूअ जे मुहार में हो सफ़ा उहो लालती मूंखे पियो चए त असांजी जिंदगी सां हरकत कई त मां काचो भॼोसि पोइ अधी ॾिठी तोखे ख़बर ई न आहे हिन ॻाल्हि किथां खां काथे वञी पुॼाई आहे माना सिधो सो तोसां धोखो फरेब दगाबाज़ी
जेकॾहिं मूं सां बेवफ़ाई करे न त असली गंजो करे छॾियांसि, रिवर्स जो पटे छॾियांसि, गेले गेले हिन अंगण ते अहिड़ो कुटियांसि जो इहो बूथ जेको न पताशे जहिड़ो करे छॾियांसि। हा कात खणी टुकर कयांसि। घणा टुकर कयाई? 7 टुकर कयांसि, कुतनि खे खाराए छॾियां। बेगुल तू हेॾी सियाणी सेबती सुरीली सुलछड़ी मनमोहनी सुहरी एडी भली औरत थी, तू गलत छो थी चरी थोड़ो अकुल खां कम वठ। तोखे कहिड़ी ख़बर ॾिस न, हिकिड़ो मर्द हेॾी सूरी सेबती सूरी ज़ाल खे छॾे जे ॿिए हंधि वञी मरे त उन खां ॿुधी न मरे लांती। छेक पुट छेक, जेतिरा कूड़ हणा थी हण, मां वेहण लाइ वेठो आं। सड़ सीका सड़ बुची, अञा साड़ में सड़। मुंहिंजो मुड़ुस मुंहिंजी तारीफ़ थो करे त तोखे साड़ थो थिए। हाँ मखड़ तू चवंदो रह, मां ॿुधां। तू त हरड़ी तुंहिंजी हरड़ी जहिड़ी चाल आहे, तुंहिंजी मोहरत जी टोर आहे। तू परी कसम खां दिलि परी आई। बकुली मां कीअं हुई? बाबा साईं जे पकड़ो ई आहे ऐं पातर बि खाइणा आहिनि, पोइ हिन सभिनी जे साम्हूं छो? बाबा साईं पोइ हाणे मां वञा थो, सभिनी जे अॻियां मां पंहिंजी बेइज़ती कोन कराईंदुसि। दिमाग़ में कीलियूं ठोके बग़ैर ॿुधाइण जी तो वञी। तव्हां कयो ॿार हलो वञो था बाबा साईं। हाणे बकु कीअं अचणु थियो आहे? बाबा साईं घरवारी मूंखे वेहाणी न थी जे, चए थी त वॾेरे खां पुछ त असांजी छोकिरी मरी वई या ज़िंदा आहे। मरी वई उहा, पंहिंजी रन खे वञी चओ त हाणे आसरो लाहे छॾे। बाबा साईं असांजी न्याणी जेकर मरी वई आहे त पोइ मूंसां ज़िंदा छो आहे? कंहिं चयो त मूंसां ज़िंदा आहे? उनखे बि मूं क़बर में दफ़न करे छॾियो आहे। बाबा साईं तव्हां था चओ त मूंसा खे मूं क़बर में दफ़न करे छॾियो आहे। माण्हू चवनि था वॾेरे खे ॻोल्ही दो, वथे थो मारण जे लाइ ॻोल्ही दो। अरे वाड़ा माण्हुनि जी ॻाल्हि ते न लॻो। हाणे जेकर तोखे मूंसां नज़र अचे न, पोइ अचे मूंखे चइजां नवाब खान तो मूंसां कूड़ आयो। बाबा साईं वो माण्हू जेके आहिनि इहे कूड़ था हणनि, जेके चवनि था मूंसा खे असां अखियुनि सां ॾिठो आहे, पंहिंजे अखियुनि सां। तोखे ॿियनि जी ज़बान मथां एतबार आहे, बाक़ी मूं मथां कोन अथई। पर बाबा साईं बस हाणे बस जॾहिं मूंसां नज़र अची न पोइ अची ॿुधाइजां। दरिया खान जेकॾहिं तूं मूंसा खे ज़िद तां लाहीं थो न त तव्हां ॿिन्ही जो भलो थी वेंदो, ऐं जेकॾहिं मूंसा न मञियो न त तूं खून जे केस में चालान थी वेंदो ऐं पोयां मूंसा बि मारिजी वेंदो। उन करे तोखे मूंसा खे ज़िद तां लाहिणो पवंदो। मूंसा कंहिं बि ज़िद ते न आहे, नवाब खान जा शर्त क़बूल करण लाइ तैयार आहे, पर सूबेदार साहब हिकिड़ी ॻाल्हि आहे, मूंसा के नवाब खान ते को बि एतबार कोन्हे। नवाब खान मक़सद हासिल करण खां पोइ मूंसा खे माराए छॾींदो। तूं ई ॿुधा दरिया खान छा कयो वञे जो तोखे मूंसा के नवाब खान ते एतबार अची वञे। सूबेदार साहब पहिरियों त मूं तां पूरो केस ख़त्म कयो ऐं मूंसा खे आज़ाद कयो। जी तव्हां वञी सजावल सां ठाह करे ऐं नवाब खान लाइ क़बर तैयार कयो, ईअं न? नवाब खान मूंसा ऐं मुंहिंजे माण जो हुजे हा न त पोइ हींअर ताईं ज़िंदा बि न हुजे हा। पर नवाब खान बि तव्हांखे मारणु कोन थो चाहे। जेकॾहिं चाहे हा न त तव्हां हिन वक़्तु ज़िंदा कोन हुजो हा। अरे खान ज़िद खे छॾे ॾे ज़िद ऐं सूबेदार साहब जी ॻाल्हि मञे वठ। दुआ कर त इहो ठाह न थिए ऐं मूंखे फांसी अची वञे। अगरि जे न मां ॿाहिरि निकितुसि त तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। दरिया खान मां तोखे राति ताईं मोहलत ॾियां थो, न त ॿी सूरत में मूंखे तो मथां FIR कटणी पवंदी, तोखे चालान करे जेल मोकिलियो वेंदो ऐं मूंसा खे मुक़ाबलो ॼाणाए मारायो वेंदो। हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे, मूंसा खे बचाई थो या पाण सां गॾु उनखे बि माराईंदे। लाला नवाब खान जी घरवारी खे असां पाण वटि रखियो, पोइ हू उतां निकिती कीअं, इहो कुझु अंदाज़ो अथई? सोच उनखे कढण वारो मीर आहे, मीर
ॻाल्हि इहा ॻाल्हि तूं एतिरो पक सां कीअं थो चए? मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो सोच। मूंसां जे ज़ख़्मी थियण खां पोइ मुसलसल मूं मीर जो पीछो कयो। मीर ऐं बख़्शल पाण में सलाह पिया कनि। इन जाइ में बंदा है नैना। छा मूसा ईंदी? बख़्शल नैना मूसा खां सिवा कोन ईंदी। तू नैना खे चइजां मूसा चयो आहे। छिछोरी छोरी मूसा तुंहिंजो इंतजार थो करे। ठीकु आहे, मां सम्झी वियुसि। मूसा नैना खे ईअं ई सॾींदो आहे। ख़ैर, मां नैना खे वठी अचां थो। ठीकु आहे। मीरा तू? हाँ, मां तोखे वठण जे लाइ आयो। मूसा का सवाइ मां हितां कोन हलंदसि। मूसा जो ई हुकम आहे। हिते तुंहिंजी जान खे ख़तरो आहे। ज़िद छॾ, हल मूसा। मूं चयो न मां कोन हलंदसि। मूसा चयो आहे छिछोरी छोरी मां तोखे यादि थो कयां ऐं तुंहिंजो इंतज़ार पियो कयां। मूंखे उन राति ख़बर पई नैना असांजे ॻोठ में हुई। भला तूं मीर खे रोकियो कोन? सोट तव्हां सां इख़्तिलाफ़ हुआ या त तव्हां सां साड़ हो, उन करे मां मीर खे न रोके सघियुसि। भला तूं सच्चाई ॿुधाए, इहा ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। पर हाणे वरी कॾहिं गद्दारी न कजांइ। कोन थींदी सोट। सलीबा। जी बाबा साईं। तूं मीर ते नज़र रख। वो असां लाइ मिड़ई हाणे कुझु ख़तरनाक थी वठा वञे। सॼी संगत खे नवाब खान अहिड़ी त घुमरी ॾिनी आहे जो को ॻोल्हियो बि नथो लभे। मुंहिंजो अंदाज़ो आहे मीर, सॼी संगत खां पोइ नवाब खान नंबर तुंहिंजो लॻा। मुंहिंजो नंबर त घणा ॾींहं अॻु नवाब खान हणी छॾियो आहे। मुंहिंजे पोयां हाशू ऐं सतार खे बचे छॾियो अथसि। सतार त मरी चुको आहे। सॼो नवाब खान जो ड्रामो दरिया खान खे फसाइण जे लाइ। मीर दरिया खान त हथी को थी चुको आहे। छा उन जे निकिरण जी का वाह आहे? जेसी ताईं नवाब खान जे पेरनि में झुकंदा कोन तेसी ताईं ॿाहिरि अची कोन सघंदा। ऐं पाण वारे यारनि में वरी ज़िद घणो आहे। तुंहिंजो छा मक़सदु आहे त हू नवाब खान जे पेरनि में झुकनि? मां थो चवां त जेका रांदि यारनि सां नवाब खान खेॾी रहियो आहे, यारनि खे बि घुर्जे त नवाब खान सां साॻी रांदि खेॾनि। इन ज़िद खे छॾे नवाब खान सां हथ मिलाए। मीर जेकॾहिं हो नवाब खान सां हथ मिलाईंदा न, नवाब खान पहिरियां बांह वापसि तुरण जी ॻाल्हि कंदो। बख़्शल उहा नवाब खान जी गैरत आहे। उनखे तूं हर हाल में वापसि मोटाईंदो। यारनि जा सिर खणी छोकिरी मोटाए। इन खां बहितर न आहे त नवाब खान सां हथ मिलाए उनखे छोकिरी वापसि कजे ऐं इन मसइले खे उते ई दफ़न करे छॾिजे। मेरा इहो कमु तूं छो नथो करे? दरिया खान ऐं मूसा खे नवाब जे मथां को भरोसो न अथई। नवाब खान धोखे ॾियण जो माहिर माण्हू आहे, वॾो शातिर इंसान आहे। पर पोइ बि मां ॻाल्हाए ॾिसां थो त छा थो चवे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।